अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो मासात DM बिरोही। तव्हां ॾिसी रहिया आहियो DM बिरोही 7 यूट्यूब चैनल। नाज़रीन, हमेशह जीअं अॼु बि मां हिकु मालूमाती वीडियो सां गॾु अवां वटि हाज़िर थियो आहियां। जीअं अॻी वीडियो में पहिरियां हिकु मूं वीडियो स्नैपचैट जे हवाले सां ठाही त स्नैपचैट में ऑटो रिकॉर्डिंग कीअं कजे, बग़ैर बटन खे ज़ोर ॾेई वीडियो रिकॉर्डिंग कीअं कजे जीअं आम ॿियनि एप्लीकेशन में रिकॉर्डिंग थींदी आहे। मूं हिकिड़ी वीडियो ठाही स्नैपचैट जे लाइ। उन वीडियो खे काफ़ी दोस्तनि ॾिठो ऐं काफ़ी दोस्तनि चयो तमामु बहितरीनु वीडियो हुई ऐं बाक़ाइदे सां असांखे घणो कुझु हुन वीडियो मां सिखण में मिलियो। ऐं असांखे पहिरीं ख़बर कान हुई त स्नैपचैट बि ऑटो रिकॉर्डिंग करे थो, लेकिन तव्हांजी वीडियो यूट्यूब ते ॾिसण खां पोइ असां स्नैपचैट ते हाणे ऑटो रिकॉर्ड करे पंहिंजा ॾाढा बहितरीनु वीडियो रिकॉर्ड कयूं था। त संगत घणनि माण्हुनि जो वरी इहो सुवालु हुयो त स्नैपचैट ऑटो रिकॉर्ड त असां सिखी वियासीं, हाणे असांखे ॿुधायो स्नैपचैट ते स्लो मोशन वारो वीडियो जेको आहे कीअं रिकॉर्ड कजे। सो उन्हनि दोस्तनि जे लाइ बि मां हिकु बहितरीनु वीडियो खणी आयो आहियां तमामु सवली सिंधी ॿोली में। इंशाअल्लाह मां तव्हांखे जेके बि एडिटिंग सेखारींदुसि, जेका बि मुकमल नमूने सां उहो इंशाअल्लाह मां पंहिंजी तव्हांखे सिंधी ॿोली में सेखारींदुसि। छो जो मुंहिंजो मक़सदु ई इहो आहे पंहिंजी सिंधी ॿोली खे प्रमोट करणु। इंशाअल्लाह जीअं मां टिकटॉक ते सिंधी ॿोली खे तमामु घणी अहमियत ॾींदो आहियां, इवें ई यूट्यूब ते मां पंहिंजी ॿोली खे तमामु घणी अहमियत ॾियां थो ऐं इंशाअल्लाह ॾींदो ई रहंदुसि। सो हीअ वीडियो मुकमल ॾिसिजो शुरू खां आख़िर ताईं। इंशाअल्लाह तव्हांखे तमामु सवले नमूने सां मां हुन में वीडियो में सभु कुझु ॿुधायो ऐं आसानी सां इंशाअल्लाह तव्हां सम्झी वेंदो। अगरि हींअर ताईं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी जल्दी सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जो बटन बि ज़रूरु दबाइजो। उन सां फ़ाइदो इहो थींदो जो मुंहिंजी हर अचण वारी जेकी नई वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन सभ खां पहिरीं तव्हां ते पुॼींदो। नाज़रीन, हलूं था वीडियो जी तरफ़। अच्छा, सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजे मोबाइल जी स्क्रीन ते अचो। मोबाइल जी स्क्रीन ते अचण खां पोइ स्नैपचैट खे खोलियो। स्नैपचैट अगरि तव्हां वटि न आहे त प्ले स्टोर मां डाउनलोड करे उनखे इंस्टॉल कयो। मूं वटि ऑलरेडी पियल आहे। स्नैपचैट खे ओपन था कयूं। स्नैपचैट खे ओपन करण खां पोइ हाणे मां हिकिड़ो नंढड़ो वीडियो रिकॉर्ड थो कयां। मसलन हे मां वीडियो रिकॉर्ड थो कयां। ऐं अच्छा, एतिरो वीडियो मूं रिकॉर्ड कयो। हाणे तव्हां छा कंदो, आङुर खे स्क्रीन ते रखे हेॾे खाॿे हथ ते फिराईंदो, तक़रीबन 16 चकर फिराईंदो या 17 चकर फिराईंदो। 16 चकर फिराईंदो, 17 चकर तव्हांजो स्लो मोशन वारो रिफ्लोट ईंदो। मसलन मां हाणे फिरायांसि थो, साॼे पासे कंदोसि वञांसि। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हे 17 थो। हे कन छा पियल थो, हे ईंदो हिन ते तव्हांजो स्लो मोशन। हाणे मां तव्हांखे हलाए ॾसां थो वीडियो त मुंहिंजो स्लो मोशन थियो या न थियो। हे ॾिसो, हाणे ॾिसो, हे मुंहिंजो वीडियो स्लो मोशन में थी वियो। वीडियो मुंहिंजो स्लो मोशन में थी वियो। हाणे ॾिसो वीडियो खे गौर सां, वीडियो मुंहिंजो स्लो मोशन में थी वियो। हाणे हिते वरी वीडियो तेज़ थी ईंदो। हे कूओ छा पियल थो, कूओ ईंदो न, हे कूए ते वरी वीडियो तव्हांजो स्पीड वठंदो। हे ॾिसो, हिन ते स्पीड थोरे कूए ते, कूओ 16 नंबर ते आहे, हो जेको अथव कन जेको अथव उहो अथव 17 नंबर ते। हिन ते तव्हांजो स्लो मोशन थो थिए। हे ॾिसो वीडियो, हीअ स्लो मोशन थी वियो। हिन कूए ते तव्हांजो स्पीड वठंदो। हिते वरी नॉर्मल वीडियो आहे जीअं आहे मुंहिंजो, हिते नॉर्मल आहे जीअं मां वीडियो रिकॉर्ड कयो। ठीकु आहे न। सो हाणे हीअ जेको आहे, हे कन वांगुरु छापियल अथव न, हीअ आहे तव्हांजो स्लो मोशन। हिते थींदो वीडियो तव्हांजो स्लो मोशन। तमामु इंतिहाई सवलो तरीक़ो, आसान सफ़ा, जंहिंसां तव्हां आराम सां स्लो मोशन वीडियो रिकॉर्ड करे सघो था स्नैपचैट ते। नाज़रीन, वीडियो तव्हां पूरो ॾिठो ऐं इंशाअल्लाह मां उमेद थो कयां तव्हां वीडियो मां मुतमइन थी विया हूंदो ऐं वीडियो मां मुतमइन थी विया हूंदो ऐं तव्हांखे काफ़ी हद ताईं ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त स्नैपचैट में वीडियो स्लो मोशन जो वीडियो कीअं रिकॉर्ड कजे। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे दोस्तनि ते ज़रूरु शेयर कजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल DM बिरोही 7 खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। उन सां मुंहिंजो हौसलो वधंदो ऐं मां आईंदा वरी अव्हांजे लाइ सुठियूं
वीडियोज़ आणींदुसि। अगरि कंहिं बि दोस्त खे का मालूमात पुछणी हुजे एडिटिंग जे हवाले सां त उहो मूंखे यूट्यूब ते कमेंट करे या टिकटॉक ते मूंखे कमेंट करे त इंशाल्लाह मां उन जे लाइ हिकु वीडियो ठाहे यूट्यूब ते अपलोड कंदुसि। महिरबानी।